माना अॼु ॾांदनि जो मुक़ाबिलो ट्रैक्टरनि जी रेस थी, सुभाणे खलोड़ बकरियूं सिंध ऐं पंजाब जूं हिते ईंदियूं, भला बकरार काए ईंदा। शाम जो पूर सिंध ऐं पंजाब जा घोड़ा ईंदा। परीं जेको आहे आचर जे ॾींहुं सहे ऐं कुते जी जोड़ थींदी ऐं उन सां गॾु नौजवाननि जी जेका रेसलिंग बि थींदी। साईं इहा प्रोग्राम रखंदा आहिनि। साईं अमजद अली शाह खुरासानी मेले खे संभालींदा आहिनि, तमामु बहितरीनु। ज़बरदस्त, थैंक यू सो मच दादा, महिरबानी। हिन वक्त आहियूं असीं तिला शाह जी मज़ार ते, हाज़िरी भरी आहे। शाह जी जॾहिं अॼु पहिरियों ॾींहुं आहे मेले जो, त साईं जी मज़ार ते हाज़िरी भरण जे लाइ न रुगो हिन तरह जा बल्कि सिंध जे ऐं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा माण्हू बि हिते शइ भेटा पेश करण जे लाइ साईं वारा किथां आया आहिनि। अचो त साईं खां थोरो हाल अहवाल था कयूं। साईं आप इनके मुरीद हैं? जी साईं, मुरीद साईं। अच्छा, तो ये साईं के बारे में बताएंगे कि साईं कहाँ से आए थे और इनकी क्या तारीख़ है? साईं कोटा से। अच्छा, कोयटा से आए थे, फिर यहीं पर जो है ना वो दीन की तबलीग की इन्होंने? जी साईं की इधर ही हिजरत हो गई, इधर ही करोगा। अच्छा, आप कहाँ से आए, कौन से इलाके से आए? रहीमेर खान। अच्छा, अली खान ख़ास के लिए मुझे ताल्लुक़ बांदी शहर से है। साईं जी तारीख़ मुझे साईं जी तारीख़ तमामु पुरानी है। साईं असल कोटिया जान किली किरानी इलाक़ो उतां जान, इन्हनि जो जेको ॾाढो आहे साईं खुरासानी साईं ख्वाजा शाह उतां उनजी तारीख़ आहे। ही वॾे टाइम जा हिते साईं आयल आहिनि। साईं सती जती आहे, साईं शादी न आहे थियल। कुशल वर्कर आया नवाबाद शहर जो। गुज़िरियल 25 सालनि खां असां हिते खुरासानी प्लेटफॉर्म तां प्रोग्राम कंदा आयासीं। हींअर उहो प्रोग्राम मेले सां गॾियो वियो आहे। साईं जी करामत जी आऊं तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त ॿुधायां। असां हिकिड़ो प्रोग्राम कयो, उन में लाइटिंग लाइ असां बीपो ख़ासि मां लाइटिंग वारा घुराया। लाइटिंग वारनि खे असां इहो गुज़ारिश कई त हीअ सती जती आहे साईं तिलाशा ऐं इनखे रोज़े खे तव्हांखे सिंगारणो आहे। उन मूंखे चयो त वो अगरि सती जती है तो हम भी सैयद है, जैसे होगी वैसे लाइटिंग होगी। खुदा जी कुदरत आहे, जॾहिं लाइटिंग रोज़े जे मथां करे रहियो हो, न उन टाइम ते लाइटिंग हुई, न जनरेटर हलियो पियो, का शइ कोन हुई, ऐं मथां उनखे हिकिड़ी करंट लॻो, करंट सां उहो रोज़े खां हेठि अची किरियो। तव्हां यकीन कयो उनखे हेतिरो बि घाह कोन आयो, हेतिरो बि घाह कोन आयो। त हीअ खुरासानी सैयद आहिनि, हिननि जूं करामतूं तमामु मशहूरु आहिनि। असल ही चिश्ती रहमतुल्लाह अलैह आहिनि। हींअर साईं गुलाम नबी शाह मस्त जो बि हिते रोज़ो आहे, साईं फ़क़ीर जान शाह मस्त, ॿ मस्त बि आहिनि हिते। तव्हांखे आउं ॿुधायां, हिकिड़ो खुरासानी सती जती आहे त ॿ मस्त बि आहिनि। गुलाम नबी शाह मस्त, साईं फ़क़ीर जान शाह मस्त। उन साईं गुलाम नबी शाह जी ही तुरबत आहे, साईं फ़क़ीर जान शाह जी हू तुरबत आहे। इहे ॿई जेके आहिनि मस्त आहिनि ऐं इन्हनि जूं बि इंतिहाई करामतूं आहिनि। सही। हींअर जेको ज़िंदा वली असां वटि आहे साईं तुराब अली शाह उर्फ़ ॾाढा साईं, जेको इन दरगाह जा गादी नशीन आहिनि। कुझु घड़ियूं हींअर अॻे आया हुआ पाण ते, उन जूं दुनिया में करामतूं मशहूरु आहिनि।
वाह मुकाबला मीर असल बबरो में चलो वाह पहलवान मीर असल मलाखड़ो हिन वक़्तु हले पियो साईं ढिला शाह जे रोज़े जो पहिरियों ॾींहुं आहे मेले जो ऐं मलाखड़ो हले पियो मलाखड़े जो मज़ो वठूं पिया नामी गिरामी जेके मल आहिनि मल पहलवान आहिनि हिन वक़्तु हिन मैदान में हिक ॿिए सां मुक़ाबिला आहिनि सो तव्हांखे ॾेखारियूं पिया लाइव असां पंहिंजे ढिला शाह जे हिन मेले जे पहिरें ॾींहं ते खोड़ सारा ॿिया बि इवेंट थियणा आहिनि जेके वक़्तनि में थींदा अॼु तव्हां अचणु चाहियो था त हीउ मेलो 3 ॾींहंनि ताईं हलंदो अॼु हुनजो पहिरियों ॾींहुं आहे